अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबा आला बोल 12 इमाम 14 मैसूम पान नंबर 34 तारीख़ूं लिखण थियूं त उमिल फज़ल पंहिंजे पीउ मामून रशीद खे इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम बाबति मुसलसल शिकायती ख़त लिखंदी रही, पर मामून रशीद वक़्त ऐं हालातुनि खे मद्देनज़र रखंदे उन शिकायत खे नज़रअंदाज़ कंदो रहियो। आख़िर 218 हिजरीअ में मामून रशीद वफ़ात करे वियो ऐं संदसि भाउ मुअतसिम अब्बासी मसनद अब्बासिया जो ताजदार बणियो। होॾां उमिल फज़ल जा शिकायती ख़त मुसलसल ईंदा रहिया। जॾहिं मामून रशीद वटि मुअतसिम उन रिश्ते जे सख़्तु मुखालफ़त कई हुई, उन करे मुअतसिम शिकायती ख़तनि में वधीक दिलचस्पी वठणु लॻो ऐं आख़िरकार इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम खे बगदाद तलब कयो वियो। उसूल काफ़ी में इस्माइल बिन महरान खां रिवायत आहे त इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम खे 2 भेरा बगदाद तलब कयो वियो। जॾहिं पहिरियों भेरो इमाम अलैहिस्सलाम खे बगदाद तलब कयो वियो त रवानगीअ वक़्तु मूं खां दरियाफ़्त कयो त मौला, अगरि ख़ुदा मां ख़ास्ता तव्हां इहो हादसो पेश अची वियो त उम्मत जो वारिसु केरु हूंदो? इमाम अलैहिस्सलाम मुस्कुराए जवाबु ॾिनो त मुतमइन रहो, ऐं जल्द वापसि मोटींदुसि। पर जॾहिं ॿियो भेरो मुअतसिम अब्बासीअ पारां खेनि तलब कयो वियो त पाण फरमायाऊं त हाणे ख़तरे जो वक़्तु अची वियो आहे ऐं मूंखां पोइ मुंहिंजो वारिसु ऐं जानशीन मुंहिंजो फर्ज़ंद अली नकी अलैहिस्सलाम हूंदो। मोरशीन लिखनि था त ॿियो भेरो तलब करण ते इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन बगदाद पहुता त खेनि गिरफ़्तार करे कैद तारीख़ कोठियुनि में रखियो वियो ऐं खेनि तरह तरह जूं अज़ियतूं ॾिनियूं वयूं। जंहिं बैदि खेनि मुअतसिम अब्बासीअ जे हुकुम ते कैद खाने में ज़हर ॾिनो वियो, जंहिंजे नतीजे में पाण 25 साल 3 महीना 12 ॾींहं जी ॼमार में शहादत जाम नोश फरमायाऊं। खेनि काज़िमीन शरीफ़ में इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जिन जे भरिसां मुदफ़न कयो वियो। अक्सर आलमनि जो रायो आहे त पाण 29 ज़ुल्क़त 220 हिजरीअ ते शहीद थिया। संदन शहादत बाबति मुल्ला मुबीन चवे थो त मुअतसिम अब्बासी खेनि ज़हर सां शहीद कयो। वसीलतुल निजात सुफ़ो नंबर 297। किताब 14 सितारे जो मुसनफ़ लिखे थो त इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जे शहादत खां पोइ उम्मुल फज़ल पंहिंजे चाचे मुअतसिम अब्बासीअ ॾांहुं हली वेई। जीअं त शहादत खां अॻु इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन उम्मुल फज़ल जे बदतरीन मुस्तक़बिल जो ज़िक्र फरमायो हो, उन करे कुझु ई अरसे बैदि हिनखे नासूर थी पियो ऐं उहा दीवानगीअ वारी हालत में मरी वई। तारीख़दाननि इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन जे अज़वाज ऐं औलाद जे तइदाद ते इख़्तिलाफ़ कयो आहे। मोरखीन जे अक्सरियत संदन अज़वाज जो तइदाद 2 लिखियो आहे ऐं औलाद में 2 फर्ज़ंद ऐं 2 नानियूं लिखियूं आहिनि, पर कुझु मोरखीन संदन अज़वाज जो तइदाद 2 खां वधीक ऐं औलाद जो तइदाद 6 ऐं 8 बि लिखियो आहे। ज़ूर पुरनूर 5 रजबुल मुरजब सन 214 हिजरी मक़ाम सरिया मदीना मुनवरा शहादत 3 रजब मुरजब सन 254 हिजरी सामरा इराक़ मक़ाम मुदफ़न सामरा इराक़ ज़ाहिरी हयात 40 वरह। इमामत जे 10 ताजदार इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन जी आमद बा शहादत 5 रजबुल मुरजब सन 214 हिजरीअ ते मक़ाम सरिया मदीना मुनवरा में इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जे घर जनाब समाया खातून जे मुबारक हंज में थी। संदन वालिदा माजिदा खे सैयदा उम्मुल फज़ल जे नाले सां बि सॾियो वेंदो आहे। इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन पंहिंजे वालिद माजिद इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जे जीअरे जाॻंदी तस्वीर हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हुकुम मुताबिक़ संदन इस्म गिरामी अली रखियो वियो। संदन कुनियत अबुल हसन ऐं लक़ब नकी नासिर मुतवक्किल मुर्तज़ा हादी फ़क़िया नजीब अमीन मुतमइन तैयब ऐं असगरी मशहूर आहिनि। मसलन अहमद संदन
आमद बासाल जे वक़्तु मामून रशीद बरसरे इक़्तिदार हो 218 हिजरीअ में संदसि मौत खां पोइ मुअतसिम तख़्ते ख़िलाफ़त ते वेठो। 247 हिजरीअ में वासिक़ बिन मुअतसिम खे ख़लीफ़ो बणायो वियो। 232 हिजरीअ में संदसि मौत जे नतीजे में मुतवक्किल अब्बासी तख़्त नशीन थियो। 247 हिजरीअ में मुंतसिर बिन मुतवक्किल ख़लीफ़ो बणियो। 248 हिजरीअ में मुस्तईन खे इक़्तिदार धणी बणायो वियो ऐं 252 हिजरीअ में ज़ुबैर बिन मुतवक्किल अल मरूफ़ मुअतज़ बिल्लाह ख़लीफ़ो मुक़ररु थियो ऐं उन ई 254 हिजरीअ में ज़हर ॾियारे इमाम अली नकी अलैहिस्सलाम खे शहीद करायो। इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन जी ॼमार अञा 7 साल हुई त मुहर्रमुल हराम 220 हिजरीअ में इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम खे ॿियो भेरो बगदाद तलब कयो वियो। इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन मुस्तक़बिल में पेश ईंदड़ हालतुनि खां आगाह हुआ। उन करे रवानगीअ वक़्तु पाण इमामत जा समूरा तबरकात इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन जे हवाले करे खेनि पंहिंजो जानशीन मुक़ररु करण जो ऐलान फ़रमायाऊं ऐं बगदाद रवाना ॾिया। बगदाद पहुचण ते खेनि क़ैद कयो वियो ऐं 1 साल क़ैद रहण बैदि खेनि क़ैद दौरान ज़हर ॾेई शहीद कयो वियो। जंहिंखां पोइ इमामत जूं ज़िम्मेवारियूं इमाम अली नकी अलैहिस्सलाम जे कुल्हनि ते आयूं। अल्लामा मसूद लिखे थो त इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन जे शहादत खां पोइ जो तोड़ेक इमाम अली नकी अलैहिस्सलाम जी ॼमार अञा 7-8 साल हुई पर पाण मदीने में मर्जल ख़लाइक़ बणियल हुया जेका ॻाल्हि हाकिम वटि खे पसंदि न हुई। हिन चाहियो थिए त कंहिं नमूने आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन मर्कज़ियत खे टोड़ियो वञे, कंहिं मुअल्लिम खे इमाम जी तइलीम ऐं तरबियत लाइ रखियो वञे। अहिड़ी तरह हिकु तरफ़ त उन जे ज़रिए माण्हुनि जी इमामत ताईं रसाई खे रोके सघिबो ऐं ॿिए तरफ़ जॾहिं माण्हुनि खे इहा ख़बर पवंदी त इमाम ख़ुदि तइलीम हासिलु करे रहियो आहे त माण्हुनि जो आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां अक़ीदो ख़तमु थींदो। उन मनसूबे तहत हुकूमती दबाव विझी इमाम अली नकी अलैहिस्सलाम खे इराक़ जे सभ खां वॾे आलिम अब्दुल्ला जुनैदीअ जेको आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुश्मनीअ में ख़ासि शोहरत रखंदड़ हो तंहिंखां इल्मु हासिलु करण ते मजबूर कयो वियो। अहिड़ी तरह अवामुल नास खे इमाम अली नकी अलैहिस्सलाम ताईं पहुचण खां रोकियो वियो। रावीअ जो बयानु आहे त मूं हिकु ॾींहुं अब्दुल्ला जुनैदीअ खां इमाम अली नकी अलैहिस्सलाम बाबति मालूम कयो। हिन जवाबु ॾिनो त ख़ुदा जो कसम इमाम अली नकी अलैहिस्सलाम हिन बालकपण में बि मूंखां तमामु घणो वधीक इल्मु रखे थो ऐं तमामु वॾनि कोशिशुनि खां पोइ जॾहिं संदनि साम्हूं अदब जो को बाबु बयानु कंदो आहियां त पाण उन मुतलिक़ अहिड़ा बाब खोले छॾींदा आहिनि जो आउं हैरान रहिजी वेंदो आहियां। ख़ुदा जो कसम पाण क़ुर पाक जा हाफ़िज़ ई न पर उन जे तनज़ील ऐं तावील खे बि चङी रीति ॼाणंदा ऐं पाण ज़मीन ते रहंदड़ सभिनी इंसाननि खां बहितर ऐं काइनात में सभिनी खां बहितर आहिनि। अबू हाशिम खां रिवायत आहे त इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन हिकु ॾींहुं मूंखां हिंदी ज़बान में गुफ़्तगू शुरू कई त मूं अर्ज़ु कयो त मौला आउं इन ज़बान खां वाक़ुफ़ु न आहियां। पाण हिकु कनकरी खणी उनखे पंहिंजो लुआब दहन लॻाए मूंखे ॾेई वाट में रखण लाइ फरमायाऊं। मूं उन कनकरीअ खे ज़बान ते रखियो त आउं 73 ज़बानुनि जो ॼाणू थी वियुसि। अबू हाशिम चवे थो त हिकु ॾींहुं आउं इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन सां गॾु रस्ते ते बीठल हुउसि त उतां तुर्कीअ जे फ़ौजुनि जो गुज़र थियो। इमाम हिकु फ़ौजीअ खां संदसि ज़बान में कलाम कयो। सिपाही हैरान थी संदसि कदमनि ते किरी पियो ऐं चयाईं जंहिं नाले मथां तव्हां मूंखे सॾियो आहे मुंहिंजे उन नाले खां मुंहिंजे वारद खां सवाइ को बि वाक़ुफ़ु न आहे। ख़ुदा जो कसम तव्हां ख़ुदा जा वली आहियो। इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन 29 साल मदीने मुनव्वरा में क़याम पज़ीर हुआ ऐं केतिरनि ई बादशाहनि जा दौर ॾिठाई। कंहिं बि बादशाह इमाम ॾांहुं रुख़ न कयो जंहिं सबबि उन अरसे दौरान पाण कंहिं हद ताईं आज़ादीअ सां इमामत जा उमूर सर अंजाम ॾींदा रहिया।
232 हिजरीअ जे ज़ुल्हज महीने में अबुल फज़ल जैफर मुतवक्किल अब्बासी तख़्त नशीं थियो ऐं हिन अहिड़ियूं हरकतूं शुरू कयूं जिन जे करे खेसि बि इहो ई दर्जो हासिलु थियो जेको बनु उमैया में यज़ीद बिन मुआविया खे हासिलु हो। मुतवक्किल अली अलैहिस्सलाम ऐं आले अली अलैहिस्सलाम जा ख़ुसूसी बुग़्ज़ रखंदो हो। हिकु ॾींहुं हिन मशहूरु शाइर इब्न मस्कियत खां पुछियो, मुंहिंजा पुट मुअतज़ ऐं मुरीद बहितर आहिनि या अली अलैहिस्सलाम जा पुट हसन अलैहिस्सलाम ऐं हुसैन अलैहिस्सलाम बहितर आहिनि? इब्न मस्कियत जवाबु ॾिनो त आऊं तुंहिंजे पुटनि खे हसनैन अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि जे बराबरि बि नथो सम्झां। मुतवक्किल उन जवाब ते इब्न सुकिन जी ज़बान छिकराए पटराए छॾी। मुतवक्किल बि बेइंतिहा शराब पीअंदड़ अयाश तरीन हुकुमरान हो। हिन जे महल में 4000 कनीज़ूं हुयूं जेके सभु संदसि तसरफ़ में रहंदियूं हुयूं। हिन जे दौरे हुकूमत में लखें अहले ईमान ऐं सादात जो बेगुनाह रतु वहायो वियो। हिन जे दरबार में सभ खां वधीक मुक़रब उहो शख़्स हूंदो हो जेको सभ खां वधीक मस्करी कंदो हो। हू कॾहिं पंहिंजे दरबार में शींहं छॾे ॾींदो हो, कॾहिं मश्कुनि में विछूं भराए दरबार में छॾाईंदो हो त कॾहिं माण्हुनि जे आस्तीननि में नाग विझराईंदो हो। हिन न सिर्फ़ु करबला जा रोज़ा डहाए छॾिया पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ियारत ते वींदड़नि खे क़ैद करण जो हुकुम बि जारी करे छॾियो। हिन जे ख़िलाफ़त वारे दौर में वॾियूं वॾियूं आसमानी आफ़तूं नाज़िल थियूं। केतिरनि ई इलाइक़नि में ज़िलज़िला आया, ज़मीनूं ग़रक़ थी वियूं, आसमान मां होलनाक आवाज़ ॿुधण में ईंदा हुआ ऐं खिणियूं करण सबबि केतिरा ई माण्हू सड़ी मरी विया। आसमान मां तारा टुटा ऐं 10-10 रतल वज़न जा पथर आसमान मां वसिया।